खैरपुर नाथन शाह ऐं अवामी वर्कर्स पार्टी यूनियन मेहड़ केन शाह तरफ़ां ॻोठ भंगर खां माॾो ताईं रोड जो रहियल कमु मुकमल कराइण लाइ बलोच पंप खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज में अवामी वर्कर्स पार्टी जे अॻवाननि काशिफ़ चांडियो, हशमत चांडियो, कामरान चांडियो, कबीर चांडियो, अरसलान चांडियो, तबक़ाती जिदोजहद जे अॻवाननि ईसा चांडियो, सुहेल चांडियो, पोरियत मुज़ाहिमत जे अॻवाननि माजिद बुघियो, रुस्तम चांडियो, SST अॻवान काशिफ़ मल्हा ऐं ॻोठाणनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि ऐं ॻोठाणनि वज़ीर आला सिंध MPA केन शाह खां मुतालबो कंदे चयो त ॻोठ भंगर खां माॾो ताईं रोड जो रुकियल कमु जल्द जो जल्द मुकमल करे ॻोठाणनि मां बेचैनी ऐं मायूसी ख़तमु कई वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। बरकत अली चांडियो, सिंध एक्सप्रेस न्यूज़, खैरपुर नाथन शाह।